अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अलीहसन चढ़ड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल अलीहसन चढ़ड़ फैंस। दोस्तों, अॼु हिकु तमामु बहितरीन उर्दू ड्रामे जे बारे में अव्हांखे रिव्यू ॾींदासीं। हिकु तमामु बहितरीन ड्रामो अवां मुंहिंजे थंबनेल ते ॾिठो हूंदो त हिकु तमामु ज़बरदस्त जेको हिन वक़्तु पूरी दुनिया में मशहूरु आहे ड्रामो आहे इश्क मुर्शिद। नादरीन, इन ड्रामे जे बारे में अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो जेको आहे कराची में फिल्मायो पियो वञे। हिन जो डायरेक्टर जेको आहे फ़ारूक रिंद आहे ऐं उन में तमामु ज़बरदस्त जेके सिंधी एक्टर्स आहिनि, बिलाल अब्बास आहे, दरफ़िशां, अली गुल मला, जेके इहे टे कैरेक्टर आहिनि इन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। हीअ जेके टे कैरेक्टर आहिनि इहे तमामु ज़बरदस्त पसंदि कया पिया वञनि, पर उनखां पहिरियां मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं गॾु जेको बेल आइकन जो बटण आहे उनखे दॿायो, जीअं मुंहिंजी ईंदड़ हर वीडियो अव्हां ताईं बाआसानी पहुचंदी रहे। त नाज़रीन, हीउ जेको ड्रामो आहे इश्क मुर्शिद, इहो एॾो मक़बूल थी चुको आहे त पाकिस्तान में त हीउ तमामु घणो ॾिठो पियो वञे, पर पूरी दुनिया में ऐं इंडिया में जेको 3 नंबर ट्रेडिंग आहे, जंहिंमें तमामु वॾा वॾा ड्रामा हलंदा आहिनि, तमामु वॾियूं फिल्मूं हलंदियूं आहिनि, उन ट्रेंडिंग ते हीउ ड्रामो जेको आहे हले पियो। ऐं पूरे जेके दुनिया वारा आहिनि, इंडिया वारा आहिनि या ॿियनि मुल्कनि वारा आहिनि, हिन ड्रामे खे तमामु घणो पसंदि कनि पिया, पर हिकिड़ो करेक्टर ज़बरदस्त पसंदि कनि पिया भले, ऐं उहो करेक्टर आहे अली गुल मलाह जो। अली गुल मलाह हिकु तमामु बहितरीन कॉमेडियन आहे ऐं जंहिंखे हिन ड्रामे में इन कयो वियो, पर हिन जा ॿ सीन हुआ जॾहिं हुन भले जेको आहे एॾो मशहूरु थियो जो पूरी दुनिया में हिन खे साराहियो वियो। उन जे करे डायरेक्टर जेको आहे मजबूर थी हिन कैरेक्टर खे वधाए ऐं इंशाअल्लाह हीउ जेको कैरेक्टर आहे पूरे ड्रामे में हूंदो ऐं हीउ तमामु बहितरीन। ऐं अली गुल मलाह उहे बि तमामु हिकिड़ो बहितरीन एक्टर आहे। उनखां अलावा दरफ़िशां तमामु असांजी प्यारी जेका अदाकारा आहे, तमामु बहितरीन अदाकारा आहे, पर दरफ़िशां जो जेको इश्क गुनाह में कैरेक्टर आहे, हक़ीक़त पुछो त मां त हिन फील्ड सां वाबस्ता आहियां, पर पोइ बि मुंहिंजे दिलि खे छुहे वियो आहे। इहो एॾो कैरेक्टर आहे दरफ़िशां जो। ऐं उनखां पोइ बिलाल अब्बास, सोने पे सुहागा, ऐं जंहिं दोस्त जंहिं अदाकार जी अदाकारी हाई लेवल जी हुजे, जंहिं अदाकार जी अदाकारी तमामु ज़बरदस्त हुजे, उनखे साराहण तो असांजो कमु आहे, छो त असां जो फ़ख्रु बि आहे त हीअ हिकु सिंधी कैरेक्टर आहिनि ऐं सिंधी कैरेक्टर हिकु तमामु बहितरीन नमूने सां जेको निभाए रहिया आहिनि। ऐं उन ते मां हिकिड़ी जेके असांजा उर्दू चैनल वारा आहिनि, अगरि मुंहिंजे हिन सिंधी लैंग्वेज खे, सिंधी ॿोली खे सम्झनि था, उन्हनि खे गुज़ारिश कंदुमि त जेके सिंधी एक्टर्स आहिनि उन्हनि खे प्रमोट कयो वञे। ऐं जीअं असां आहियूं या ॿिया जेके असांजा एक्टर आहिनि जिन्हनि खे शौक़ु आहे उर्दू मीडिया में वञण जो, त उन्हनि खे बि उर्दू मीडिया ते खणी अचिजे। सिंध में तमामु वॾो टैलेंट आहे। अगरि उन टैलेंट खे अव्हां ॾिसणु चाहियो था त उन्हनि खे हिकु दफ़ो मौक़ो ॾियो ऐं तमामु बहितरीन ई कमु करे सघनि था। अव्हां जे साम्हूं आहे अली गुल मलाह जो कैरेक्टर, भले सां जेको मशहूरु थियो, उहो तमामु ज़बरदस्त कैरेक्टर हले पियो। अहिड़ी तरह ॿिया जेके सिंधी एक्टर्स आहिनि उहे तमामु ज़बरदस्त एक्टर्स आहिनि, उहे अव्हां जे लाइ जेको आहे तमामु बहितरीन परफॉर्म्स करे ॾेखारींदा। उन्हनि खे हिकु दफ़ो चांस ॾिनो वञे। ऐं मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजी जेका दहशत फिल्म आहे उहा तमामु मक़बूल थी रही आहे। मूंखे उन वक़्तु ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं
दोस्त मूंखे कॉलूं करे चवंदा आहिनि त अव्हां जी जेका दहशत फिल्म आहे तमामु ज़बरदस्त आहे ऐं इंशाअल्लाह जेको नओं प्रोजेक्ट आहे तलाश उन ते बि कमु हले पियो, उहो बि अव्हांखे ॾींदुसि। हीअ मुंहिंजी डायरेक्शन में आहे ऐं असां त हीअ जेके प्रोजेक्ट आहिनि असां पंहिंजे ख़र्चे ते कंदा आहियूं। अगरि असांखे को चैनल प्रमोट करे, हक़ीक़त इहा आहे त असां तमामु ज़बरदस्त करेक्टर ॾेई सघूं था, तमामु ज़बरदस्त फिल्मूं ॾेई सघूं था, तमामु ज़बरदस्त ड्रामा ॾेई सघूं था, पर इंसान पंहिंजे ख़र्चे ते आख़िर केसि ताईं करे सघे थो। चैनल असांखे कुझु ॾिए थो, न हुकूमत पारां का शइ मिले थी। उन हूंदे बि असां दोस्त जेके आहियूं डोनेशन कंदा आहियूं, डोनेशन करे तमामु ज़बरदस्त प्रोजेक्ट ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं। ऐं मां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि जेके असांजा डायरेक्टर आहिनि, अव्हां थोरो कमु कयो पर तमामु ज़बरदस्त कमु कयो, जीअं ही सिंधी मीडिया जेका आहे उहा अॻिते वधी सघे ऐं जेके उर्दू मीडिया वारा आहिनि असांजो कमु ॾिसी करे असांखे उर्दू मीडिया ते खणी वञनि। जीअं अली गुल मलाह खे थोरो चांस मिलियो ऐं हिन वक़्तु अली गुल मलाह पूरी दुनिया में मशहूरु थी चुको आहे ऐं ख़ासि करे जेका उर्दू हिंदी मीडिया आहे, हिन वक़्तु जेका उर्दू हिंदी असांजी मीडिया आहे उन ते छायल आहे अली गुल मलाह। ऐं इंशाअल्लाह हुनखे इंडिया में बि सुठा करेक्टर मिलंदा। पर हिन वक़्तु कपिल शर्मा शो जेको पूरी दुनिया में मशहूरु आहे ऐं कपिल शर्मा पंहिंजे वीडियो पैगाम में इहो चयो आहे त दुरे फिशा ऐं बिलाल अब्बास जो जेको ही कमु आहे मूंखे तमामु घणो वणियो आहे ऐं मां इहो चाहियां थो त जेके इश्क मुर्शिद जा एक्टर्स आहिनि उहे कपिल शर्मा शो में अचनि ऐं उन्हनि खे इनवाइट करे पियो ऐं ही जेके एक्टर आहिनि ज़रूरु होॾे वेंदा। इहा बि तो असांजी कामयाबी आहे, पाकिस्तान जी कामयाबी आहे, सिंध जी कामयाबी आहे, छो त असां पाकिस्तानी आहियूं। उन करे असांखे पंहिंजे मुल्क जेको आहे पाकिस्तान जी कामयाबी ते ख़ुशि हुअणु खपे ऐं अहिड़े अदाकार जेका हिन वक़्तु उर्दू मीडिया ते छायल आहिनि उन्हनि ते बि ख़ुशि हुअणु खपे, छो त हीउ मौक़ो आहे असांखे अॻिते वधण जो। हीअ जेके चंद दोस्त विया आहिनि इंशाअल्लाह असां बि वञी सघूं था ऐं इंशाअल्लाह ही तमामु ज़बरदस्त कमु हूंदो। इन ते पंहिंजे अली हसन चड्ढड़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।